लाहौर हाई कोर्ट पंजाब के नए चूंडियल वॾे वज़ीर की हलफ बरदारी लाइ सदर के गवर्नर बदिरां को ॿियो नुमाइंदो मुक़रर करण की हिदायत करे छॾी। पंजाब के एडवोकेट जनरल दलील ॾींदे चयो त गवर्नर जो ख़्याल आहे त वॾे वज़ीर की चूंड आइन तहत न थी आहे। उन ते चीफ जस्टिस सवाल कयो त इहो किथे लिखियल आहे त गवर्नर इलेक्शन के वञी ॾिसंदो। एडवोकेट जनरल चयो त गवर्नर को रबड़ स्टैम्प नाहे। गैर मामूली सूरत-हाल पैदा थी जेका अॻु कॾहिं बि न थी आहे। हिकु औरत मेंबर ज़ख्मी थी पई ऐं हूअ पंहिंजी ज़िंदगी जी जंग विढ़ी रही आहे। चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट रिमार्क्स में चयो त छा इन वाक़े सां ऐवान की कार्रवाई ख़त्म थी वेंदी। अॼु 21 ॾींहं थी विया आहिनि, सूबे में का बि हुकूमत नाहे, जॾहिं त इहा चूंड बि अदालत जे हुकुम ते थी आहे। चूंड कीअं थी इहो अदालत ॼाणे थी। गवर्नर ॿुधाए त हू गैर हाज़िर आहे या हलफ नथो वठी सघे। एडवोकेट जनरल पंजाब अदालत खे ॿुधायो त गवर्नर हलफ खणाइण खां इनकार करे छॾियो आहे। उन ते चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट चयो त गवर्नर इहो लिखत में ॾे ऐं जेकॾहिं गवर्नर खे इनकार लिखणो आहे त पोइ अदालत बदिरां वागियल अथॉरिटी खे लिखे। अदालत 11 वॻे ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी। ॿीहर ॿुधणी शुरू थी त अदालत गवर्नर पंजाब खे हलफ बरदारी खां इनकार बाबति लिखत में जवाब लाइ मंझंदि 2 वॻे ताईं मोहलत ॾींदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। अदालत चयो त गवर्नर फ़ैसिलो न कयो त अदालत हुकुम जारी कंदी। जेकॾहिं गवर्नर आइन जो क़दर न पियो करे अदालत बि हुन खे क़ाबिल एहतराम चवणु मुनासिब न सम्झंदी। जेकॾहिं गवर्नर इनकार जो ख़त नथो लिखे त अदालत 2 वॻे हुकुम ॾींदी। मंझंदि 2 वॻे खां पोइ अदालत जी ॿीहर ॿुधणी शुरू थी त एडवोकेट जनरल अदालत खे ॿुधायो त गवर्नर पंजाब हलफ न खणाइण जे सबबनि बाबति 24 कलाकनि अंदरि सदर खे लिखंदो। उन ते हमज़ा शहबाज जे वकील अशतर ओसाफ चयो त गवर्नर आइन जे लिहाज़ खां इनकार नथो करे सघे। चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट चयो त आइन तहत गवर्नर वटि इनकार नथो थी सघे। हाणे असां पंहिंजो फ़ैसिलो लिखाए रहिया आहियूं। चीफ जस्टिस फ़ैसिले में लिखायो त जीअं त गवर्नर वॾे वज़ीर खे हलफ खणाइण खां माज़ूरी ज़ाहिर कई आहे, तंहिं करे सदर ॿिए कंहिं खे नुमाइंदो मुक़रर करे त जीअं पंजाब जे वॾे वज़ीर खे हलफ खणाए। चीफ जस्टिस हाई कोर्ट ऑफिस खे हिदायत कई त सदर खे अदालती फ़ैसिले खां आगाह कयो वञे।